अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम भाईजान। अदा तव्हांजो नालो? अदा जावेद लगारी। जावेद लगारी। माशाल्लाह भाई बकरियूं तव्हां जूं आहिनि? जी अदा। अदा कहिड़े नस्ल मां आहिनि? अदा कामरी नस्ल जो। कामूरी नस्ल जूं? जी जी। माशाल्लाह। अदा घणियूं बकरियूं थी वञूं? अदा तकरीबन 20-25 थी वञूं। अच्छा 20-25। ये केतिरे टाइम खां तव्हांजो शौक़ु आहे? अदा ये मुंहिंजो 2015 खां। 2015 खां। अच्छा हिन खां अॻु में ॿियूं बकरियूं बि हुयूं छा? अदा बचपन का शौक़ु कंदो आहियां। अच्छा पहिरीं मूं वटि टापरियूं बकरियूं हुयूं माशाल्लाह फिके कलर में। ॾाढो सुठो। उन खां पोइ मूं पटेरियूं बकरियूं धारियूं। सही उन जे हूंदे ई वरी हीउ शौक़ु असांखे थियो। सही। पोइ टोटल शौक़ु ख़तमु करे पोइ आख़िर वरी अच्छा कामरी बकरी। तव्हांजो साल छेलो ॾिसी जी सघो? ही सान चलो आहे मोबला जूणो कादी अहमद मां। अच्छा काज़ी अहमद उन खां असां वरितो। सान छेलो ॾेखारियो। माशाल्लाह सान हीअ आहे तव्हांजो? जी अदा। सही। हिननि जा कननि जी साइज़ आहे हिननि जी? अदा तक़रीबन 24-25 इंच थी वेंदी आहिनि। हिन में ख़ासियत कहिड़ी आहे कामूरी बकरी आहे? अदा कामोरी बकरी जूं कई ख़ासियतूं आहिनि। जेकॾहिं जी उन जी ख़ासियतुनि ते वेठासीं त टाइम लॻंदो। बाक़ी सही। मुख़्तसिर तव्हांखे ॿुधायां थो त जी हीअ जी हिकिड़ी जेका आहे हिन जी पहिरीं दिन जी आहे बायोडेटा सही नसल खां सवाइ हीअ बकरी न आहे। रंग रूप ते न आहे। बिल्कुलु असुलनि जी बायोडेटा आहे हिन जी। पोइ उन खां अलावा हर शइ ॾिसबी आहे। कलर ॾिसबो आहे, सिंगनि जी सिंग ॾिसबा अच्छा आहिनि, नक सिंगनि जी ॾिसबो आहे, कटाई थियो कमर नक थियो ॾिसबो आहे। उन खां पोइ हर शइ मुख़्तलिफ़ शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि बिल्कुलु। जी। मेन शइ कामोरी बकरी इहा आहे जेका बकरी कामी खाईंदी सा कामोरी आहे। जेका कामी न खाईंदी उहा कुकी आहे। अच्छा ओरिजिनल बकरी माना ओरिजिनल पहचान है? बकरीअ जी असुल निशानी इहा आहे। सही। छेले मां तव्हां बिज करायो हूंदो बकरियूं क्रास कयो हूंदो इन जा फरड़ा? तक़रीबन हीअ जेका अच्छा हीअ पटेन सिरे जी आहे। माशाल्लाह। छा काथई असां हिकिड़ी बकरी खान वारी बकरियुनि मां थी अच्छा 5 लखे उन जी धी आहे इहा। अच्छा ही हा माशाल्लाह। ही छेली अथसि। इन छेली जी ॼमार घणी थी वेंदी आहे? तकरीबन हीअ 8-9 महीननि जी थी। अच्छा ही 7 अञा लॻण जहिड़ियूं त न आहिनि? न न लॻण जी कोन्हे। हीअ छेली आहे। हीअ लुंगी आहे। असल मोर जेका असां लुंगी आंदी उन जी माना ही लुंगी जात मां आई? हा सही। तव्हां बकरियूं त माशाल्लाह सभु भलियूं भले या भलियूं बकरियूं कहिड़ियूं आहिनि तव्हांजी? अदा माशाल्लाह हूं त सभु जी बहितर। जी नस्ल वारी बकरी तव्हांजी? हा ही खान वारी पठा अच्छा ऐं इहा हीअ असुल मोर जेका असां लुंगी आंदी छेली। अच्छा थी वञे भाई तव्हां? 13 लख बि लॻा हुआ। अच्छा हिन बकरी आहे? बकरी आहे 13 लख लॻा। हिन खे तव्हां वटि केतिरो टाइम थियो आहे? तक़रीबन हिन खे असां 3 साल खनि थी विया हूंदा। अच्छा 3 साल। हिन मां काफ़ी तव्हां फर बि वरिता हूंदा माना 2-3 पेट वियाल हूंदी आराम सां तव्हां? थी आहे हिकिड़ी मुंहिंजा दोस्त आहिनि जमाली बखर जमाली जो उहे हिन खां खणी विया। अच्छा ऐं हिकिड़ी ॾिठी आहे 2-2 फरनि जा एक्सपायर थी हलिया। हीअ बकरी आहे 6 खां वठी थी खान वारी बकरियुनि मां कंदी आहे। 5 लख असां वटि। माशाल्लाह। हीअ बकरी असांजी रेल आहे। अच्छा अदन खाधे में छा ॾींदा आहियो? अदा हिननि खे अन बि ॾींदा आहियूं बूथो पलड़ो अच्छा उन में गाह में जंतर अमूमन कामी त असां कामियूं बि ॾींदा आहियूं। सही। ऐं पोइ वक़्तनि जे हिसाब सां जेको गाह हूंदो आहे मौसम जे लिहाज़ खां जेको गाह हूंदो आहे जेको हूंदो आहे उहो ॾींदा आहियूं। सही पर आम रवाजी असां जेको आहे 12 महीने स्टॉक करे रखंदा आहियूं पलड़े जो ऐं अन जो हूंदो आहे बूथो त मार्केट जी में जी मिले थो। सही हिते हूंदी आहे ऐं कामो बि तक़रीबन हूंदो आहे 12 महीना ई हलंदो आहे। जेका हिन जी असुलु खुराक आहे जेका हिननि जी सुञाणप आहे कामो जी। माशाल्लाह। अदा बकरियुनि खां अलावा तव्हांखे कहिड़ो शौक़ु आहे? अदा बकरियुनि खां अलावा कुंडी में जो ऐं कुंडी में जेका पंहिंजी सिंधी ठगी आहे सिंधी ठगी उहो ॾेखारियो पाण। जी अदा अदा ही तव्हांजो बीट आहे मतिलबु सान आहे? जी जी। अरे कहिड़े नस्ल मां आहे? अदा ही लोहारी शरीफ़ जा सॾिबियूं आहिनि ढगियूं। अच्छा लोहारी शरीफ़ बदियुनि खां अॻियां बदियुनि जी। उन जो आहे। अच्छा मां तव्हां क्रास हिन खां कराईंदा आहियो? जी हा असां ॿिज ॿियो माना हिन असांजो जो ढगियूं आहे? आहिनि उन्हनि जे लाइ हीउ जेको आहे अच्छा खान रखियो आहे। सही। असांजी एज घणी थी ॼमार जी घणी थी? तक़रीबन अदा 25-26 महीने थींदो। 25-26 महीननि जो। जी जी। हिन मां तव्हां क्रास करायो आहे? जी अदा फर हाणे बि ढगियूं वरितो? लॻनि पियूं। अच्छा हाणे लॻनि पियूं। जी सही ढगियूं तव्हांजूं माशाल्लाह इहे आहिनि? जी जी अदा। अदा अॻियां परे थियो लॻे मूं वटि सभु पहिरियां अथनि या लॻल आहिनि? अदा के लॻल हुअनि अच्छा ऐं के जेके पहिरियां थियूं आहिनि। हीअ न लोहारी वारी ढगियुनि में जान जेके त लोहारी में क्रास थी निकिरनि थियूं ढगियूं रिटायरूं उन्हनि जूं धीअरूं आहिनि इहे। अच्छा उते माण्हुनि खे ॾींदा आहिनि जेको सो पोइ हिते शौक़ीन आहिनि पोइ उन्हनि शौक़ीन खां वरी असां वठी तव्हां भाई नस्ल जे हिसाब सां रखियो? नस्ल जे हिसाब सां वठी वञनि। अच्छा हा हीअ टोटल लोहारी आहिनि।
ढगे बधो अदा फिर काढी दर्गे से रसी जी अदा ये अदा अदा सान तां जो ही आ जी अदा केड़े नस्ल मां अदा ये 200 जत जो मैं सट गयो जी, उनन मा ये हरणी नस्ल जे नाले सा मैं उनन मा जाए अच्छा बन्नी नस्ल हरणी माने कुंडी जी जी कुंडी नस्ल में अच्छा इनजा जमार घणी थींदी पाड़ी अदा तकरीबन ये हुंदो 30 महीने जो हुंदो 30 महीने 3 साल इनमां तां बिजी वरतो हाँ जी, क्रॉस अदा भी करायो हूंदो जी अदा इनमां मेहू क्रॉस भी तां हाँ जी, लॻरायो हाँ, हूंदो बिल्कुल। करायो हूंदो माशाल्लाह क्रॉस जी अदा मेहू अदा तां इनमां पाड़े में क्रॉस केड़ियूं करायो अदा में भी आए ही में तकरीबन इन पाद मा लगल है अच्छा। उनके अलावा कुछ में जेके इन खा पेरिया व्यामी वन सही। उनन जा जेके फरान वो तां के देखरियो तो इन पाद मा जेको छुआ न सही ही समन में क्रॉस थियल हिननि जा डिमांड थी आहे तव्हांखे हिननि जी अदा एकड़ी ये जेका पाडी है मुजी अच्छा, इन्हनि जी। साईं मखदूम जेको आहे हाला वारो जी जी उनी असा के चयो त तां असा के जो पर बड़ा असा इनकार करे जे असा जो असा माना शौक़ जे हिसाब सां तव्हां पंहिंजे असा के न लगानी तव्हां पंहिंजे शौक़ जे हिसाब सां रखी आहे शौक़ जे हिसाब सां सही माशाल्लाह पाड़ी इहा अथव जी अदा ही पाडी है अदा घणनि महीने थी वेंदी तकरीबन अदा ही थी 15-16 महीना जी त क्रॉस में कोन माना क्रॉस ते अञा न आहे जी तकरीबन इनके जेको सो लगन जे लाइ साल खां 1.5 साल खपे अञा 1.5 साल खपे माना 2 खां 2.5 साल में पोइ क्रॉस थींदी आहे शायद ये अॻु में बि लॻी वञे पर असां कोन कराईंदासीं सही ऐं खीर जे हिसाब सां मेहूं कीअं आहिनि भला नसल जूं त भलियूं आहिनि खीर जे हिसाब सां सही आहे नॉर्मल आहे सही पर भई इहो हिकिड़ी हिन में ख़ुशूसियत आहे न इनमें जेको आहे न वधीक टाइम ॾुआए थी अच्छा हिन नसल वारी वियामण खां पोइ हीअ में तकरीबन 8 महीना 8.5 महीना 8 महीना ॾुआए थी वियामण खां पोइ वियामण खां पोइ अमरवा जी जेका ॿी में आहे उहा 3-4 महीने खां पोइ नथी वधीक नथी ॾुआए माना हिन नसल में वरी ख़ासियत आहे एवरेज खीर वधीक आहे ॿियनि जी बनिस्बत सही